जंगियूं ॿिए हंधि आज़ाब असां सां आहे। अहिड़ो ज़ुल्म त किथे कंहिं मुल्क में ई न आहे जहिड़ो असां सां ज़ुल्म आहे। सहूलियत ई न आहे न काॾे वञूं। मानी खाऊं, पेट्रोल विझरायूं, जीअणी हुकूमत जंजाल करे छॾियो आहे। छा कयूं? हिननि खे को अलाह को ईमान ॾियनि, बाक़ी असांजा हाल अवाम जा पूरा आहिनि बाबा। जीअण जंजाल करे छॾियो अथनि, ग़रीब काॾों अची। अबा चाढ़ियो चाढ़ियो जेको वणे चाढ़ियो पेट्रोल तां। असां अवाम बि वीचारो मुंहुं ॾींदो, छा कंदो सरकार खे भला। 50 रुपया किराए में छा कमायूं असां यार? फुरियूं कयूं गरीब माण्हू, ॾियाड़ियुनि ते गाॾियूं, काॾे वञूं असां? छा गुज़ारो कयूं? बसि रोडनि ते बीहूं वञी। हींअर मूंखे ॿुधाए ग़रीब जो रत पी छॾियूं, छा छॾियूं ग़रीबनि? ख़ुदा को पुॼे रब साईं कदो न अलाह कदो लोड़ी था बसि। हुकूमत खे त ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो, असां खां इहे बेरोज़गारी आहे। क़ुर खे मञो, पंहिंजे रसूल खे मञो। तेल हटायो, पेट्रोल हटायो, CNG हटायो त असांखे को रोज़गार अचे। पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाध शहरनि जूं दाहूं कढी छॾियूं। हुकुमराननि खे पिठूं ऐं पाराता। शहरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत हर हफ़्ते पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु वधाए जीअण जंजाल करे छॾियो आहे। फौरी तौर अघु घटाइण जो मुतालबो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत 14 रुपया 92 पैसा वाध खां पोइ 414 रुपया 58 पैसा थी वई। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 15 रुपया वाध खां पोइ 414 रुपया 78 पैसा थी वई। पेट्रोलियम डिवीज़न जी ज़रियनि मूजिबि पेट्रोल ऐं डीज़ल ते फ़ी लीटर लेवी 13 रुपया 91 पैसा वधाई वई। पेट्रोल ते लेवी 103 रुपया 50 पैसा खां वधी 117 रुपया 41 पैसा फ़ी लीटर थी वई। डीज़ल ते लेवी 28 रुपया 69 पैसा मां वधी 42 रुपया 60 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कई वई। आलमी मंडी में पेट्रोल सस्तो ऐं पाकिस्तान में महांगो छो? अजमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान सवाल उथारे छॾियो। हाफ़िज़ नईम चयो आहे त आलमी मंडी में पेट्रोल जे अघनि में $8 फ़ी घटाई थी आहे। हुकूमत फ़ी लीटर पेट्रोल ते 150 रुपयनि खां वधीक लेवी ऐं टैक्स उगाड़े रही आहे। हुकूमत पेट्रोल खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो आहे। अरबें रुपयनि जा जहाज़, प्रोटोकॉल ऐं ॿियो शाही ख़र्च जारी आहिनि। सॼो भार अवाम ते आहे। तहरीक इंसाफ़ पेट्रोलियम शयुनि जे वाध खे रद्द करे छॾियो। फौरी तौर अघु वापसि वठण जो मुतालबो जारी कयल बयान में चयो वियो आहे त पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाध हर घर जे चुल्ह ते हमिलो आहे। नयूं क़ीमतूं उन ॻाल्हि जो सबूत आहिनि त हुकुमराननि अवाम खे महांगाई जे समुंड में ॿोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। पेट्रोल जे अघनि में वाध सां खाधे पीते जूं सभु शयूं महांगो थी वेंदियूं। ग़िज़ाई बहिरान जो ख़तरो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध फौरी तौर वापसि वरिती वञे। कराची में धीउ जे फौत थियण बाद ॻोठ वापसि वेंदड़ पोरियत नौजवान फौरन हथां क़तल, भाउ ज़ख़्मी। वाक़ियो सुपर हाईवे ते पंजाब बस अॾे वटि पेश आयो। नौजवान मंसूर शेख भाउ राशिद सां गॾु घोटकी वञण लाइ गाॾी जे इंतज़ार में बीठो हो त हथियारबंदनि फुलट जी कोशिशि कई। मज़ामत ते जवाबदार ॿिन्ही भाउरनि खे गोलियूं हणी फ़रार थी विया। नौजवान मंसूर शेख थॾे ते दम ॾिनो। राशिद सख़्तु ज़ख़्मी। वारसनि जो चवणु आहे त मंसूर शेख जी 1 साल जी धीउ फौत थी वई हुई। मंसूर भाउ राशिद सां गॾु वापसि ॻोठ वलू महर अची रहियो हो। नौजवान मंसूर भाउ राशिद सां गॾु बेकरी ते कमु कंदो हो। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में बहाल थी सघनि थियूं। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी दावा रिपोर्ट में चयो वियो आहे त ॿई दुनियूं टियाकड़े जो किरदारु अदा कंदड़ सां गॾिजी हिकु सुफ़े ते ॿधल 14 नुकाती मुफ़ाहमती याददाश्तनामो तयारु करण ते कमु करे रहियूं आहिनि। MOU में 1 महीने ते ॻाल्हियुनि जो फ्रेमवर्क तइ कयो वेंदो। मक़सदु जंग जे ख़ात्मे जो रस्तो आसान करणु हूंदो। MOU में ईरान जे एटमी प्रोग्राम हरमुज़ लंग में छिकताण घटाइण ऐं ईरान जे अफ़सोदा यूरेनियम खे 3 मुल्क मुंतक़िल करण जहिड़नि मामलनि ते ॻाल्हियूं शामिल हूंदियूं। इम्कान आहे त ईरान तरफ़ां को जवाब मिले। जल्द ख़बर पइजी वेंदी त ईरान ॼाणे वाणे देरि करे रहियो आहे या न। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। ट्रंप ईरान खे धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं मामला ते न थिया त प्रोजेक्ट फ्रीडम प्लस शुरू कंदासीं। पाकिस्तान जी दरख़्वास्त ते प्रोजेक्ट फ्रीडम मुलतवी कयो वियो आहे। कंहिंजी डेडलाइन ते ध्यानु नयूं ॾींदा ईरान अमेरिकी तजवीज़ुनि ते गौर करे रहियो आहे। हतमी नतीजनि ते पहुतासीं त ऐलान कंदासीं। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बाकाई जो अमेरिकी सदर ट्रंप जे बयान ते रद्द अमल।
इस्माइल बकाई चयो आहे त दुश्मन जे जुमेरात वारी कार्रवाई आलमी कानूननि ऐं जंगबंदी मुआहिदे जी खुलियल भनकड़ी हुई। ईरानी फ़ौज समूरनि सलाहियतुनि सां मुकमल तौर तैयार आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशात जी स्मगलिंग रोकण लाइ तारीख़ी मुआहिदो तइ थी वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेशी हामुनसिब सलाहुद्दीन अहमद विच में अहम मुलाक़ात। घरू वज़ीरनि जे मुलाक़ात दौरान मंशात जी स्मगलिंग रोकण लाइ तारीख़ी मुआहिदे ते सहियूं कयूं वियूं। MOU तहत ॿई मुल्क मंशात जी स्मगलिंग ऐं इस्तेमाल रोकण लाइ हिक ॿिए सां सहकार कंदा। ॿिन्ही मुल्कनि जा वाकिल इदारा मंशात जी स्मगलिंग ऐं नेटवर्क्स बाबति हिक ॿिए खे मालूमात फ़राहम कंदा। मोहसिन नक़वी बांग्लादेशी हममुनसिब खे सेफ सिटी प्रोजेक्ट में भरपूर सहकार जी आछ बि कई। सुप्रीम कोर्ट कराची जे 20 साल पुराणे क़तल केस जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। जवाबदार जी सज़ा कलअदम अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिक बेगुनाह खे सज़ा ॾियण बदिरां 10 गुनाहगारनि खे बरी करणु वधीक बहितर आहे। 29 अप्रैल 2006 ते बल्दिया टाउन कराची में वाक़े जी FIR दाख़िल कई वई हुई। 2 ॼणनि खे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद इकमाल खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट बि जवाबदारनि जी सज़ा बरक़रार रही। सरकार ऐं फ़रियादी धुर इल्ज़ाम साबित न करे सघी आहे। रूपोश रहण जे बिना ते कंहिंखे ॾोहारी करार ॾेई नथो सघिजे। सुप्रीम कोर्ट ट्रायल कोर्ट में ऐं हाई कोर्ट जूं उमिरि कैद जूं ॿुधायल सज़ाऊं कलअदम करार ॾेई छॾियूं। पनो अखिल भरिसां पसंदि जी शादी लाइ निकिरी वियल नारी जे पलांत में 4 औरतूं अगवा। ॻोठ थुमी मां नारी ख़ैरा बहर घरां निकिरी नौजवान सिद्दीक़ महर सां शादी करे छॾी। निकाहनामो बि मंज़र आम ते अची वियो। नारी ख़ैरा महर जे वारसनि नौजवान सिद्दीक़ महर जे घर ते काह करे मुबैना तौर 4 औरतूं अगवा करे विया। धुरनि में छिकताण दरियनि बैदि पलांत में खयल औरतुनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस तरफ़ां राजूनी कोशिशूं जारी। नारी जे वारसनि शर्त रखियो आहे त नारी ख़ैरा खे हवाले करण बाद नारी अगवा कयल औरतुनि खे छॾियो वेंदो। मलकान शरीफ़ भरिसां नौजवान कुआरियूं हणी क़तल वारसनि जो धरणो। पुलिस पोस्ट ख़ैरपुर गंपो जे हद में जवाबदार मुनवर इस्मानी 25 वरनि जे नौजवान शाहनवाज़ पुट भुट्टो सोलंगी खे कुआरियुनि जा वार करे फ़रार थी वियो। नौजवान खे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो। वारसनि जो पिंगिरो झुॾो रोड ते लाश रखी धरणो। ट्रैफ़िक मुअत्तिल जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो ख़त्म न करण जो ऐलान। पुलिस जो चवणु आहे त वारस ॿुधाइनि था त मामूली ॻाल्हि तां जवाबदार नौजवान खे क़तल कयो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। कराची जे ॻोठ धणी बख़्श में ॿनीगर खॾ में ॿुॾी फौती ॿारनि में 10 सालनि जो वसीम 11 सालनि जो ज़ीशान पुट अमीर मोहम्मद शामिल। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि पाणी जी ख़र तामीराती कम जे लाइ खोटी वई हुई। 2 नीगर ॿुॾी फौत थी विया। मेहर जी मासूम बाड़ी उजाला सोलंकी 26 ॾींहं गुज़रण बावजूदि बाज़ियाब न थी सघी। वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि जी घंटाघर चौक ते 10 ॾींहं बि एहतिजाजी कैंप जारी। जमायत इस्लामी सिंध जो अमीर काशिफ़ सईद शेख यकजहती तौर एहतिजाजी कैंप ते पहुतो। नियाणी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। ऐं ढाका टेस्ट मैच जे ॿिए ॾींहुं बांग्लादेशी टीम 413 रन्स ते आउट थी वई। मोहम्मद अब्बास 5, शाहीन आफरीदी 3, हसन अली ऐं नौमान अली हिकु विकेट हासिल कई। पाकिस्तानी ओपनर जी शानदार शुरूआत। 106 रन्स जे मजमूई स्कोर ते पहिरीं विकेट किरी पई। इमामुल हक़ 45 रन्स ठाहे आउट। आज़ान अवैस जी शानदार 50।